अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब है प्यासी धरती रमंदा बादल। नाविल निगार सिराज किस्त छटी। बाजीअ जे बंगले ॾांहुं वेंदे विख विख ते हिन जे ज़हन में मूंझारा वधंदा विया। केरु कंदो हूंदो मुंहिंजो इंतज़ारु, ऐं सो बि बाजीअ जे बंगले में। ऐं पोइ हिन खे उहा अणविसरंदड़ राति यादि आई ऐं हिन जे समूरे जिस्म में खिवणियूं खिड़ी वयूं। छा अहिड़ी राति वरी मुमकिन आहे? हिन जे कननि जे पापड़ियुनि में रत जो दॿाउ हिन जे अखियुनि खे बि पोसराइण लॻो। हिन झटको ॾेई उन पोसर खां जिंदु छॾाइण जी कोशिशि कई, पर ईअं करण में हिन खे का ख़ासि कामयाबी कान थी। हिन जी हर विख ॻरी थींदी वई। हिन जे दिलि जी धक धक हिन खे पंहिंजे कननि जे पापड़ियुनि में धवंदे महसूसु थी। हू जॾहिं बाजीअ जे ॿाहिरें कमरे में पहुतो त उते ऊंदहि हुई। फ़क़ति हिकिड़ी कुंड में हल्के वाङणाई रंग जो नंढो बल्ब पियो ॿरियो। हू मुंझी बीही रहियो। हू को फ़ैसिलो करे न सघियो ऐं हिन सोचियो हितां मोटी वञणु घुरिजे। पर फ़ैसिले ते अमल करण खां घड़ी अॻु हिन ईअं सम्झो त बिना हल्की छेर जी छमछम हिन ॾांहुं वधंदे थिए आई। हल्के वाङणाई रोशनीअ में हिन पोइते निहारियो। हूअ ॿई हथ अॻियां वधाए ॼण त हिन खे पाण ॾांहुं सॾे रही हुई। हिन जे दिलि जी धक धक हाणे त धुल थियण लॻी हुई। हिन जे जिस्म में हल्की रफणी शुरू थियण लॻी, जंहिंखे रोकण लाइ हिन पंहिंजे चप में चकु विझी छॾियो। हूअ हिन ताईं हली आई। हिन जा ॿई हथ पंहिंजे हथनि में वठी पोइते हटंदी वई ऐं ॼण त कंहिं तिलस्मी मदहोशीअ में ओॾां वधंदो रहियो। उन ई वक़्तु वाङणाई बल्ब जे रोशनीअ में हिन खेसि सुञातो। हिन जे खाॾी हेठां जेको खुॿ हो, हिन जे अखियुनि ऐं गलनि में मुरकण जे करे जेका खॾ हुई, सा ई हिन जी सुञाणप हुई। हाणे हिन जे जिस्म में जेका रफणी पैदा थी, उनखे हिन रोकण जी बि कोशिशि न कई। हा, उहा राति वरी मुमकिन थी रही हुई। हूअ हिन खे हिकिड़े नंढे कमरे में वठी आई, जिते वाङणाई बदिरां हल्के प्याज़ी रंग जो बिना नंढड़ो बल्ब रोशन थियल हो। हिन खेसि आणे हंध ते विहारियो। हीअ हंधु हिन जे पंहिंजे बिस्तरे खां मुख़्तलिफ़ हो। हिन ते त कीम ख़्वाब जी चादर ते वेहंदे हू हेठि खिसकंदो थी वियो। हिन हंध जे चइनी पासनि खां चइनी पायनि ते चौरस छटी ठहियल हुई, जंहिं ते हल्के प्याज़ी रंग जा रेशमी सना परदा हुआ। हिकिड़े पासे जो परदो खणी हिन खे विहाणे ते लेटाए छॾियो ऐं हिन जो बूट लाहिण वेही रही। हिन जे दिलि चाहियो त हू पंहिंजा पेर संघोड़े छॾे, पर हिन ईअं न कयो। पर जॾहिं हुन बूट लाहिण खां पोइ हिन जे कमीस जा बटण खोलिया, तॾहिं हिन संदसि मुंहं में निहारियो। उहो प्याज़ी रंग जे बल्ब जो कमाल हो या हिन जे मुंहं जो उहो ई रंग हो, उहो फ़ैसिलो न करे सघियो। बेअख़्तियार हिन जा ॿई हथ हुन जे मुख जे चौधारी वेड़िजी विया। हुन जा चप हिन जे अखियुनि ऐं गलनि जे विच में पवंदड़ खॾ खे चुमण लाइ आता थियण लॻा ऐं समूरे बदन में हिकु उॼाती उछल पैदा थी वई। हिन हिकिड़ी आंगुर सां पंहिंजे मुख तां संदसि हथ लाहे छॾिया ऐं पोइ हुन संदसि पैंट जे पटे में हथु विधो। तॾहिं हिन जे पेट में ऊनी खॾ पवण लॻी ऐं हिन सम्झो त जेकॾहिं हिन हथु वधाए खेसि भाकुर में न आंदो त अलाए छा थी पवंदो। पर हुन वरी बि हिन जे छातीअ ते आंगुर धरींदे अखियुनि में इंतज़ार जो सनेहो ॾिनो ऐं पोइ हूअ उथी उन पासे जो परदो हेठि करे हंध तां लही वई। कीम ख़्वाब जी चादर हिन जे उघाड़े जिस्म में चुभण लॻी। हिन जे समूरे बदन में सुयूं सुयूं पिए लॻियूं। हू ॼण त हिकु मक़बरे में जंहिंजे चइनी पासे रेशमी परदा लड़कियल हुआ, कंहिं रूह जे इंतज़ार में पचंदो रहियो। हिन जूं अखियूं हिन खे परदनि जे पोयां हिकु पाछोले जियां वेंदो ॾिसंदियूं रहियूं। हूअ वधी हिकिड़ी कुंड में वेही ऐं उते बिजलीअ जो बटण बंदि करे छॾियईं। प्याज़ी रोशनी ऊंदहि में बदिलिजी वई। घड़ीअ खां पोइ ॿिए पासे जे परदे में हल्की सुर थी ऐं हिकिड़ो ॿियो जिस्म हिन जे पासे में लेटी पियो ऐं हिकिड़ो हथु हिन जे मुंहं खे गिराटियूं पाइण लॻो। हिन जे दिलि जी धक धक हाणे हुन जे कब्ज़े में न रही ऐं पोइ हू नए जिस्म में समाइजी वियो। पर ही कहिड़ो समाइजणु हो? हीउ समाइजणु त हुन जी तसवुर खां मुख़्तलिफ़ हो। हिन खे ईअं महसूसु थियो ॼण त मथे उॾामण बदिरां हू कंहिं पाताल में किरंदो थियो वियो। जॾहिं हिन जो समूरो थकु ओतिजी आयो, तॾहिं हू सहकंदो हिकिड़े पासे ड्रही पियो ऐं उन वक़्तु उन नए जिस्म पासे में लिकल बटण दॿाए वरी हल्की प्याज़ी रोशनी फैलाए छॾी। हिन जेकी ॾिठो तंहिंजो हू उन वक़्तु छेद न करे सघियो ऐं उहो छेद फ़क़ति हू उन वक़्तु करे सघियो जॾहिं हिन जे भर में सुतल बाजीअ चयो, चरिया छोकिरा, एतिरो उतावलो थिबो आहे? एॾी तकड़ कबी आहे? ऐं ॿुध, तुंहिंजे कपिड़नि जे भर में पियल पॉकेट में कुझु पैसा आहिनि, सो खणंदो वञजांइ।
हिन पंहिंजे पेट में वॾी खॾ पवंदे महसूसु कई ऐं हिन खे उल्टीअ जो ख़्यालु थियणु लॻो। हू कची कची दिलि सां उथियो, कपिड़ा पाताईं, पैकेट खणी खीसे में विधाईं ऐं उतां थेड़ खाईंदो ॿाहिरि निकिरी आयो।